यो गुनाह असां में आम है। भेण के हिस्सो पति न ॾियण, दीनी जलसा ॿुधंदासीं, वाइज़न में वेंदासीं, अखियुनि मां पाणी पियो वहंदो, अल्लाह जी भलाई सां सालाना चिल्लो बि कोन वेंदो, त महीने जो सेरोज़ो बि कोन वेंदो, ऐं हर जलसे खे चंदो ॾींदासीं, मदरसनि में चंदा ॾींदासीं, उम्रे ते वेंदासीं, पर भेण जो हिस्सो पति ॻाल्हि कर चइसे आऊं त ॾियां थो पर मुंहिंजी भेण मूंखां वठे नथी। इहो वॾो मर्ज़ आहे असां में। 1000 रुपया ईद ते ख़र्ची वरितई, ॿ एकड़ बनी जी भेण नथी वठे। 1000 रुपया ईद ते वरितई, पर बनी मुंहिंजी भेण मूंखां नथी वठे। घर जो माहौल असां कयो आहे। पहिरें नंबर ते घर जूं मायूं उहे चवंदियूं अधी पंहिंजे भाउ खे 2 एकड़ बनी जा बि नथी छॾे, 2 एकड़नि मां महलात ठाराईंदे, इहे मायूं चवंदियूं। ऐं भाउ बि चवंदो अधी आऊं त हींअर ई ॾियण ते तयारु आहियां, मुंहिंजे तरफ़ खां त जवाब ई कोन्हे, पर यादि रखिजे ज़िंदगी भर हिक ॿिए जे मुंहुं ॾिसण खां सिकी वेंदासीं। इहो भाउ जी ॿोली हूंदी। ऐं अधी आऊं त ॾियां थो पर जनाज़नि में बि कोन ईंदुसि। हल भेण जनाज़े में सही, तूं ताज महमूद अमरोटी आई न, तू तो हमादुल्ला हाले जी, तू जनाज़े में कोन ईंदे। बाबा कोन थो खपे, कोन थो खपे, महिरबानी करे जनाज़े में न अच। मां त करे भेण खे 5 एकड़ बनी जा ॾेई छॾ। जनाज़नि में कोन ईंदुसि, मुंहुं ॾिसण लाइ सिकी वेंदासीं। हलिया वरी हिक ॿिए जो मुंहुं कोन ॾिसंदासीं। पाणी जो ढुक बि तुंहिंजो घर जो मुंहिंजे मथां हराम आहे। इहे दाबा दड़का ॾेई भेण जी असीं मिल्कत खाईंदा आहियूं। रस्ते ते जेको फुर कंदो आहे असीं हुनखे चवंदा आहियूं धाड़े लाइ, लोफर आहे, बेकार आहे, निभागो आहे, छा आहे, सिर्फ़ु धाड़े लाइ फुरू थो करे। भला इन धाड़ेल खे कॾहिं मस्जिद जो इमाम कयो अथव? इन धाड़ेल के करे ॻोठ जो चङो मुड़ुस कयो अथव? न, या लोफर आहे। लोफर के केरु चङो मुड़ुस कंदो? जेको धाड़िया फुरे थो उहो धाड़ेल आहे, जेको सॻी भेण जी फुर करे थो। मिसकाल तो सुठी लगी है तव्हांखे, पर मर्ज़ी तव्हांजी आहे। धाड़िया फुरे धाड़ेल, जेको भेण जी फुर करे थो धाड़ेल जो बाबू आहे। यो चङो मुड़ुस कीअं थींदो? यो मस्जिद जो इमाम कीअं थींदो? हीउ त वॾो बेहया माण्हू आहे, पंहिंजे भेण खे नथो छॾे। मुस्लमानो दीनी जलसा ॿुधो था, नियत करियो इंशाअल्लाह पंहिंजे भेण जा हिसा पति अदा कंदासीं। ॾियो पंहिंजे भेणनि खे मिल्कत। भेण जी मिल्कत न खाओ, वॾे खां वॾो ज़ुल्म आहे, वॾे खां वॾो ज़ुल्म आहे, नाजाइज़ आहे। ठारू शाह में जलसो थियो, से कासिम सूमरे उते बयान कयो। उते बयान में चई अबा भेण खे पंहिंजो मिल्कत हिसो पति ॾियो। हिकिड़ो डॉक्टर साहब वेठो, चईसि आऊं त ॾियां थो पर मुंहिंजी भेण वठे नथी। चई हिकु दफ़ा पैसा खणी वञी भेण खे ॾे, भेण वठे त ॾेई छॾियसि। जे भेण न वठे त पोइ तूं जॾहिं इहे पैसा हिलाल आहिनि। जेकॾहिं ईअं नथो करी त पोइ जेको भेण जी मिल्कत पियो खाए उनखे ॿुधाए छॾियो इहो निज ओरिजिनल हराम पियो खाए। इहो छा पियो खाए? ओरिजिनल। सवेरे खां वठी तव्हां सुभाणे लाइ चओ पिया हींअर आउं गीता पियो पढ़ाइजां, हींअर गीता पियो पढ़ाऊं। इन ॻाल्हि ते केरु सुभाणे लाइ चवे? आंटनि में हथ पइजी विया न। हीअ त मोह जी तलवार आहे न। जेको भेण जी मिल्कत पियो खाए इहो छा पियो खाए? निज हराम। सभिनी पाड़े वारनि खे ॿुधाए छॾियो निज ओरिजिनल हराम पियो खाए। पुट घणा ॾींहं मिल्कत खाईंदे? ऐं जेकॾहिं पंहिंजे भेण जी मिल्कत खाईंदुसि, घणा खाईंदुसि? 1000 साल खाईंदुसि छा? ऐं त 2-3 सालनि में प्यालो पी वेंदुसि। 5-10 सालनि में मुंहिंजी मिल्कत ते मुंहिंजा पुट अयाशी कंदा, क़बर में आऊं कुटुंब, छो त मूं त भेण जी मिल्कत खाधी हुई। ॾियो पंहिंजे भेण खे हिसा पति। दीनी जलसा ॿुधो था, वाइज़ ॿुधो था, रोज़ बेरी तव्हां वटि जलसा लॻा पिया आहिनि, पर असां दीनदारनि इहो मर्ज़ आम आहे। साईं कासिम सूमरे इहा ॻाल्हि कई। हिकिड़ो डॉक्टर साहब वेठो, चइसि आऊं तूं सुभाणे पंहिंजी भेण खे ॾियां थो। ॿिए ॾींहुं बैंक मां 8 लख रुपया कढाए भेण वटि खणी वियो। चई अधी, हुनखे ख़बर हुई त मौलवियुनि जुठ कई आहे। चई अधी बाबा जी मिल्कत मां तुंहिंजो ही हिसो पियो थियो। 8 लख रुपया खणी वियो। अधी बाबा जी मिल्कत मां ही हिसो आयो पे, तोखे ॾियण आया। हिनखे पक कोई भेण वठंदी हुई कोन को। भेण रुगो झोली झली ज्यादा अलाह कदो वेरा वेर वध हूंदे, अलाह कदो बच्चन सां आबाद हूंदे। भेण वठे नथी। न ज़ुल्म करियो भेण सां। ॿियो अबा इहो गुनाह आम करियो था। गुनाह सम्झंदा आहियूं? न, ये सभु असां में गुनाह आहिनि। तॾहिं पाण फरमाए जॾहिं मुंहिंजी उम्मत गुनाह खे गुनाह कोन सम्झंदी तॾहिं अल्लाह उम्मत न ज़िलज़िला आणींदो, न बर्बादियूं आणींदो, न बारिशूं वसाईंदो। फरमाई तव्हांजी उम्मत, पोइ पाण फरमाई तव्हां में अल्लाह से नयूं बीमारियूं मोकिलींदो। अब कोरोना आई, नई बीमारी। पुछा करियो वॾनि खां, अॼु खां 40 साल अॻु में
कैंसर हुई, शुगर हुई, न नयूं नयूं बीमारियूं, कोरोना, अञा कोरोना हले पई तेसी चाइना में नई बीमारी निकिती आहे हंटा वायरस अञा हले पियो, नेपाल में मख निकिती आहे जेके थी डंगणे माण्हू मरियो वञे, इहे मख हलनि पिया तेसी मथां खां माकड़ अची करे क्या मुल्कनि जी तबाही करे छॾियूं। असां वारे पासे बारिशूं पियूं, टोटल माण्हुनि जूं सारियूं ॿुॾी वियूं, किथे बारिश, किथे माकड़, किथे हंटा वायरस, किथे मख, वरी कोरोना वायरस जी नई लहर का मथा वरी अञा नई लहर पई अचे, रोज बीमारियुनि जे मथां बीमारियूं। मुसलमानो तव्हां त आख़िरी नबी जा, महबूब नबी जा उम्मती हुआ, तव्हां त ख़ुदा खे वणो था, छो अल्लाह से तव्हांजे मथां बीमारी पियो मोकिले, अज़ाब पियो मोकिले। असां हिन करे असां गुनाह ते ॾाढ मुर्सी कई, गुनाह ते जुरत कई। अचो अल्लाह जे दर ते तौबा करियो, ज़ारी करियो, गीसी करियो, रब खां माफ़ी वठो, अल्लाह से बीमारियुनि खे पाणे लगाम ॾींदो। तौबा करियो, ज़ारी करियो, ज़ोर छॾे कर ज़ारी, मौत मथे ते मारी मारी, वतन तुंहिंजो वारी वारी, कबर अंधारी कारी, निज मशालो कोते माग, दुनिया दर गुज़र जो माग। सुन तू हाणे नसीहत नेक, हिकड़ी वेंदे हलियो हेक, सोड़ी कबर कान्हे वेक, कंदे कोन सलामो अलैक, बर में भोगी दे बेराग, दुनिया दर गुज़र जो माग। अजन अगूणी न भेणी न भाग्या, दूर विलायत कई वाग्या। मौलवी साहब जो अजन अगूणी न भेणी न भाग्या, दूर विलायत कई वाग्या। अज भाग्या उन्होंने भेणनि ते कोन थी विया, वॾे सफ़र ते निकिरी, एॾे वॾे सफ़र ते विया आहिनि जो उन सफ़र मां अञा ते को वापसि कोन वरियो आहे। गाॾियूं बीठियूं आहिनि, गाॾी जा धणी नज़र कोन था अचनि।